सखर मजदूरी लाइ वियल मोहम्मद हयात लांघा अगवा थी वियो। धाड़ेलनि भुंग तलब करण वारी ऑडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती आहे। वहां खे आगाह कयो पिया सखर मां जिते मजदूरी लाइ वियल मोहम्मद हयात लांघा अगवा थी वियो। धाड़ेलनि भुंग तलब कई, उनजी ऑडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती आहे। नौजवान मोहम्मद हयात जी बाज़ियाबी लाइ किरोड़ ॾियो, नौजवान वठी वञो न त नौजवान जो लाश मिलंदो। धाड़ेल ऑडियो में इहो चए थो। ॻोठ चंगलाणी वासन हयात लांघा ॻोठ चंगलाणी वासी हयात लांघा 19 जुलाई खां गुम हो। वारसनि खे धाड़ेल भुंग लाइ फ़ोन कई। 19 जुलाई ते मज़दूरी लाइ तैयार थी आदिलपुर खां सखर तरफ़ वियो त शाम ताईं घर वापसि न मुटियो। वारसनि जो इहो चवणु आहे। सखर मां ख़बर मां असां शेयर कयूं पिया जिते मज़दूरी लाइ वियल मोहम्मद हयात लांघा अगवा थी वियो। धाड़ेलनि भुंग तलब कई। तफ़सील मालूम कयूं था माजिद कलवड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि वधीक? आदरपुर ॻोठ चंगलाणी जो रवासी आहे। पोइ त मोहम्मद हयात लांघा जेको 19 तारीख़ ते पंहिंजे ॻोठ खां सखर तरफ़ रवानो थियो, जेको 19 तारीख़ जेको आहे वापसि न थियो। जंहिंखां पोइ राति जो देरि सां जेको दड़नि पारां कॉल करे वारसनि खां जेको आहे हिकु भुंगो तरफ़ कयो आहे। जंहिंखां पोइ जेके वारस आहिनि उहे परेशानी जो शिकार आहिनि। ऐं जॾहिं त उनजे वारस जेके आहिनि भाउ महबूब लांघा जो चवणु आहे त असीं ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं, पूरो करे रोज़ कमाए रोज़ खाईंदा आहियूं ऐं असांजो गुज़र सफ़र बि ॾाढो ॾुखियो आहे। जॾहिं त जेके धाड़ेलनि जेको आहे त चयो आहे त जेकॾहिं हिकु करोड़ भुंगो ॾिनो त असां जेको आहे त उन जेको आहे मारे छॾंदे। महबूब लांघा आहिनि जा जेके वारस आहिनि जो चवणु आहे त असीं जेको आहे घोटी आई जी सिंध जी सखर खां इहो मुतालबो कयूं था त असां ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं, रोज़ कमाए रोज़ खाईंदा आहियूं। असांजो जेको पोरे ते जेको भाउ आहे मोहम्मद लांघा हुनखे बाज़ाब कराए असांजी बेचैनी ख़तमु थी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी माजिद अपडेट करण जे लाइ।